खेड़ा रिपोर्टर नोमान अब्बासी। खेड़ा भरिसां ॻोठ रसूल बख्श नारेजो मां मुबैना अगवा कयल नारी स्नेहा नारेजो जे वारसनि औरतुनि हुस्ना ख़ातून, मसमात फाफल, मोरा ख़ातून ऐं ॿियनि नारी जे पीउ नूर मोहम्मद जी अॻवाणी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन ॿुधायो त 1.5 महीनो अॻु जवाबदारनि समीउल्लाह, लतीफ़ुल्लाह, तस्वीर नारेजो ऐं हिकु नामालूम हथियारनि जे ज़ोर ते नारी स्नेहा उर्फ़ सनी खे अगवा करे खणी विया, जंहिं जो केस मज़कूरा जवाबदारनि ख़िलाफ़ खेड़ा थाणे ते केस दाख़िल करायो हो। मज़कूरा जवाबदारनि असांजी न्याणी खे हिकु ॾोहारी दोदल वल्द ख़ादिम हुसैन शहाणी हवाले करे छॾियो आहे, जंहिं कूड़ो निकाहनामो ॾेखारे नारी खां ज़बरदस्ती बयानु ॾियारियो आहे। मुज़ाहिरीन DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे नारी सनिया खे अदालत में पेश कयो वञे।